रामलाल रोड ते मौजूद आहियां ऐं तव्हांखे ख़बर आहे कि वायसो हले पियो टाइफाइड बुखार मलेरिया ऐं झटके जो बुखार जीअं त अॼुकल्ह दवाऊं तमामु महांगी पियूं मिलनि ऐं दवाउनि जूं कंपनियूं जेके लोकल कंपनियूं दवाऊं हलनि पियूं ऐं हितां जे मरीज़नि खां पुछंदासीं त चवंदा डॉक्टर सिर्फ़ु कंपनियुनि जे फ़ाइदे जे लाइ दवा था लिखनि पंहिंजे कमाइण जे लाइ मरीज़ जे जेको आहे सो तबियत जे बारे में बीमारी जे खां अलावा सिर्फ़ु पंहिंजे कमाइण जे लाइ दवाऊं था कंपनियुनि जूं लिखनि उन जे बारे में तव्हां छा चवंदव? असांखे कुझु महिरबानी करे गवर्नमेंट दवा माना फ़ाइदो पए, कुझु रुपया सस्ती मिले। अस्सलाम वालेकुम। नालो रेनोबिली जे अॼुकल्ह जेके बीमारियुनि जो वाइसो वधी वियो आहे ऐं दवाऊं जेके तमामु महांगियूं थियूं मिलनि ऐं जेको ग़रीब जे वठण था महांगियूं थियूं उन जे बारे में तव्हां छा चवंदव? तमामु मुश्किलात आहे असां ग़रीब माण्हुनि जे लाइ को पता न पुॼनि तमामु महांगी दवा बेअंदाज़ मिले कोन थी। ग़रीब माण्हू बीमार थी मरी वञे त दवा नथी मिले वठ सॾु करे गुज़ारो था कनि ॿियो का वाह ई कोन्हे। हुकूमत खे चवंदा त अॼु सस्ती करे महिरबानी थी करे। नालो छा आहे, किथां कयो हुआ? अच्छा, हीअ अॼुकल्ह बीमारी जो वाइसो वधी वियो आहे ऐं जेके दवाऊं तमामु महांगी पियूं मिलनि ऐं जेको गवर्नमेंट उन जे लाइ को बि अदल कोन थी करे ऐं जेकी कंपनियूं आहिनि राति जो जेकी दवा आहे 10 रुपया उहा सुबुह जो 100 रुपया पुछण वारो न आहे। उन जे बारे में तव्हां छा चवंदव? दवा न वठणु आहे हिते ग़रीब माण्हू सरकारी दवा हिते जेके आहिनि 4 कुझु दवा वठे वञे कुझु रखनि थी आहे हुकूमत खे गुज़ारिश आहे कुझु हुकूमत खे गुज़ारिश आहे कुझु दवाऊं कंदो निकाले पियो वञे उनजे एक्शन कयो वञे। मीडिया